इस्टेब्लिशमेंट के हवाले से ॾाढो सख़्तु मौक़िफ़ुनि जो रहियो इलेक्शन दौरान या हाणे बि। ऐं चए थो डीप स्टेट जो असीं ख़ात्मो आणींदासीं। पोइ समूरी दुनिया में ॾिसूं था न त अमेरिका जी फोर्सिस जेके आहिनि, हिकिड़ो त सिधी रीति, ॿियो अणसिधी रीति, जेके मुल्कनि ते एजिटेशन कराइणु, उते हमला करणु, जेको कुझु कारगुज़ारियूं हे कंदा रहिया आहिनि, मूंखे लॻो थो त ट्रम्प साहिबु उहे रोकराइण में कामयाबु थी वेंदो या इम्कानी तौर ते को सख़्तु रद्दमल बि अची सघे थो उतां जी जेका इस्टेब्लिशमेंट आहे। छाकाणि त असां पाकिस्तान जे तनाज़ुर में ॾिसूं त हिते इस्टेब्लिशमेंट एतिरी ताक़तवर आहे जो हुकूमतूं तब्दील कंदी आहे। अमेरिका जी सूरत हाल कीअं आहे चांडियो साहब? चुका आहियूं। हिन जी जेका स्पीच हुई इलेक्शन जे दौरान, उन ते हिन जे ज़िंदगी ते हमलो थी चुको जी। ऐं उहो हींअर बि हिकिड़ो जेको आहे सो हिन जी रिस्क ते ज़रूरु आहे। जॾहिं बि कंहिं बि हुकुमरान पंहिंजी इस्टेब्लिशमेंट या डीप स्टेट जे बारे में ॻाल्हायो त उते वरी जेका डीप स्टेट आहे उहा वधीक ताक़तवर हूंदी आहे हुकुमरान खां। स्टेट जे अंदरि स्टेट जो जेको टर्म आहे उहो वधीक ताक़तवर हूंदो आहे। केनेडी साहब 60 साल पहिरियां हिकिड़ो तजुर्बो कयो ऐं नतीजो पाण ॾिठोसीं। एग्ज़ैक्टली असां वटि बि ईअं थिए थो, पर इहो सिर्फ़ु पाकिस्तान में न, अमेरिका जो सदर बि हेड़ियूं थो करे त ख़ुदि जेको आहे तव्हां जेकॾहिं थोरो हिन मौज़ू खां हटी करे ॾिसूं न केनेडी साहब जो सर ज़िक्र कयां त उहे बि त एंटी एस्टेब्लिशमेंट हुआ न अमेरिका में। जॉन एफ केनेडी। एग्ज़ैक्टली साईं, डीप स्टेट जो इहो आहे त ख़ुदि इहा केजीबी डीप स्टेट हुई, उन सोवियत यूनियन खे ख़तमु कयो केजीबी। वरी उहा ई डीप स्टेट जो उहो ई माण्हू जेको आहे हींअर उन रशिया खे ग्रेट पावर ऐं हिकिड़ो ग्लोबल पावर ते वठी वियो आहे। त इहे बिल्कुलु बेताज बादशाह आहिनि। ऐं अमेरिकी सदर बि डोनाल्ड ट्रम्प जेकॾहिं हिते करे थो हिकिड़ी पंहिंजी डीप स्टेट जे ख़िलाफ़, त हिन जा एक्शन्स ज़रूरु आहिनि। हाणे उन में हिकिड़ियूं शयूं हिन जूं तमामु सुठियूं आहिनि जेके असांखे मिलनि थियूं, त हीअ जंगनि खे ख़तमु करणु थो चाहे, अमुन करणु थो चाहे। हिन जो ऐलान इहो त बाबा तव्हां पोएं दौर में ॾिसो न, हिन जेके बि सुठा कम कया उहे ॾाढा सुठा आहिनि। पहिरियों त हिन जो आहे त हिन नॉर्थ कोरिया सां ॻाल्हियूं शुरू कयूं ऐं ही विज़िट ते वियो नॉर्थ कोरिया जे, जॾहिं त अमेरिका जो हर सदर, अमेरिका जो अवाम या अमेरिका जी इस्टेब्लिशमेंट नॉर्थ कोरिया खे बिल्कुलु हिकिड़ो जेको आहे सो रोग स्टेट डिक्लेयर करे चुकी हुई। ऐं इहो ट्रम्प आहे जंहिं उते नॉर्थ कोरिया में वञी ऐं उनजे हुकुमरान सां ॻाल्हियूं कयूं। वरी अफगानिस्तान में फोर्सेस जी वापसी जो भी इन्हनि कयो जी। वरी ॿी पोजीशन हिन जेका मिडिल ईस्ट में अमुन आणण लाइ कई हुई, जंहिंमें हिन पूरनि अरब कंट्रीज़ खे वेंदे यूएई खां, अरब अमारात खां वठी मोराको ताईं सभिनी खे आमादा कयो तो इसराइल खे रिकॉग्नाइज़ कनि ऐं डिप्लोमेटिक रस्तो अख्तियार कनि। इहो हिकिड़ो हिन जो पॉज़िटिव हिकिड़ो जेको आहे सो अटैम्प्ट हुयो। ऐं हींअर बि जेका हिन जी पॉलिसी आहे, जेको हिन कल्ह स्पीच में तमामु सुठी स्पीच हुई हिन जी, के शयूं हिकिड़ियूं जेके आहिनि से इरेशनल त ज़रूरु हुयूं, जेका हुनजी तबियत आहे, पर या अनप्रिडिक्टेबल हिकिड़ी तबियत आहे हिन जी, पर उनजे बावजूदि बि हिन जो अमुन ॾांहुं हिकिड़ी जेका आहिनि से शयूं सुठियूं आहिनि। त उहो इन्हनि में हिकिड़ो दुनिया में अमुन जी ॻाल्हि करे थो। या हिकिड़ो ख़ुदि ॾिसो तव्हां त हिन पोएं दौर में अफ़गानिस्तान में वञण वक़्तु हिन जेको आहे डेड लाइन ॾेई छॾी त बाबा 21 में असां जेको आहे सो अफ़गानिस्तान ख़ाली कंदासीं। ऐं बाइडेन उन ते अची चयो त मुंहिंजी मजबूरी आहे, छो त अॻियों प्रेसिडेंट जेको आहे सो डिक्लेयर करे वियो आहे असां वापसि था वञूं। या इवन गज़ा जे हवाले सां ॾिसूं त यको उते ठाह न पियो थियो, हुनजे हलफ़ खणण खां 2 ॾींहं पहिरियां उहो ठाह थियो। यकीन इन्हनि जी मुदाख़लत या इन्हनि जे हुकुम सां नेतन्याहू हुन सभु कुझु ते राज़ी थियो। एग्ज़ैक्टली इहे शयूं जेके आहिनि से पॉज़िटिव आहिनि हिन जूं। ऐं अमेरिका हिकिड़े सुपर पावर ऐं ग्लोबल पावर तौरु जेको रोल प्ले करे थो, उहो हिकिड़ो पॉज़िटिव रोल बि आहे। ऐं साॻे वक़्तु हिकिड़ो नेगेटिव बि हिकिड़ो जेको ॾिसंदासीं त किन मुल्कनि ॾांहुं हुनजा रवैया जेके आहिनि से कुझु, या हुनजा ज़ाती रवैया, जीअं हिकिड़ो असां डिस्कस करे चुका आहियूं त ग्रीनलैंड ते या कैनेडा ते या पनामा ते हुनजो आहे त बाबा इन्हनि खे मां अनेक्स कंदुसि या इन्हनि खे ऑक्यूपाए कंदुसि पीएम थे। पर इहे जेके थ्योरीज़ जेके आहिनि, पीस थ्रू जेको आहे सो स्ट्रेंथ डॉक्ट्राइन या मैडमैन थ्योरी, इहे पॉलिटिक्स जो हिसो त ज़रूरु आहिनि, पर इहे प्रैक्टिकली हींअर जेकॾहिं थींदो बि त दुनिया में ॾाढो हिकिड़ो बैलेंस जेको आहे सो तबाह थींदो ऐं अमुन तबाह थींदो। सही।